MHBHD न्यूज़ ऐं मां मोहम्मद नवाज़। काछे जे मशहूर ओलिया मस्त कहर शाह बादशाह जो रोड गुज़िरियल 15 सालन खां वठी तामीर न थी सघियो आहे, जंहिं सबब इलाइक़े वासियुनि समेत ईंदड़ वेंदड़ ज़ाइरीन बि आमदरफ़्त दौरान मुश्किलातनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। उन मौक़े ते इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त गुज़िरियल 15 सालन खां वठी पीपल्स पार्टी जा वोटर रहिया आहियूं। असांजे इलाइक़े मां वॾी अक्सरियत सां पीपल्स पार्टी जा उम्मीदवार वोट खणंदा आहिनि, मगर 15 सालन खां वठी इलाइक़े वासियुनि खे चूंडियल नुमाइंदनि का बि सहूलियत फराहम न करे सघिया आहिनि। रोड रस्तनि समेत ईंदड़ ज़ाइरीन खे पीअण जे पाणी जी भी का सहूलियत मुहैया न करे सघिया आहिनि। हिते ईंदड़ रोड बिल्कुलु तबाह हुअण सबबि परे परे खां ईंदड़ ज़ाइरीन वॾी मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त रोड जी रिपेयरिंग जे लाइ कई मरतबा हुकूमत जे तरफ़ां फंड बि अची चुका आहिनि। ही रोड हिन महिल ताईं तामीर न थी सघियो आहे। हुकूमत तरफ़ां ईंदड़ फंड खे ठेकेदार ऐं चूंडियल नुमाइंदनि जी मिली भगत सां कागज़ी कार्रवाई में पूरो करे करोड़ों रुपया गड़काए विया आहिनि। इलाइक़े वासियुनि नेब चेयरमैन ऐं एंटी करप्शन खां मुतालबो कंदे चयो आहे त फंड जी जांच करे तहक़ीक़ कराई वञे त करोड़ों रुपया किथे ख़र्च कया विया आहिनि। अस्पताल बि हिते कान, कस्बे खां सवाइ ॿी का बि कान्हे। कस्बे वारो बि डॉक्टर कॾहिं हुजे त कॾहिं आहे कोन। इहा असां वटि वॾी तकलीफ़ आहे, इहा असां वटि वॾी बीमारी आहे। इहा महिरबानी करे मीडिया खे अर्ज़ात या जीअं इहा रिपोर्ट उन्हनि वटि पुॼाए ऐं रोड रस्ते जे लाइ असांखे तकलीफ़ आहे, जीअं जल्द में जल्द इहो कमु थियो वञे। साईं तव्हांजो नालो? सैयद इरशाद अली शाह बाबा। हे तव्हां किथां? हितां मस्त कहर शाह दरगाह जा। भले हिते को रोड रस्तो सहूलत का अस्पताल? सहूलत असांखे का बि न आहे न। असां वटि न रोड आहे, रस्ते जी बि हालत सफ़ा तंगी आहे, ऐं स्कूल बि न आहे, अस्पताल बि न आहे, का बि सहूलत असांखे न आहे न। नलका है खूह जेके लॻा? हे नलका खूह सुकी आहे, जड़ सुकी आहे, ऐं जेको आहे नलका बि असांखे मुरीदनि न आहिनि, कंहिं हुकूमत जे न आहिनि असांखे। चूंडियल नुमाइंदनि जेको तव्हां सां तावन? न न न न कंहिंजो बि न। हिते तव्हां वटि केरु लड़ी कोन आयो? बसि इहा इलेक्शन जे टाइम ते अचनि था, बसि वोट वसियूं हलिया था वञनि। वोट कंहिंखे कंदा हो? वोट पीपल्स पार्टी खे कयासीं। पोइ पीपल्स पार्टी जो चाचे गुलाम शाह खे कयासीं, रफ़ीक खान खे कयासीं। उन खां पोइ उन्हनि जो तव्हां जेको तावन तव्हां सां? न न, असां 2-3 चकर मिलियासीं, साईं जन सां मिलियासीं, साईं जन असांखे लिफ्ट ई न ॾिनी। तव्हां जेका हुकूमत खे अपील? हुकूमत खे सैयद मुराद अली शाह हाणे असांजो अहल बेत आहे, साज़ात आहे, नज़र असांखे फेराईंदो त दुआ जो दर आहे न। दरगाह आहे मस्त जी, रस्तो आहे ई न। हेॾे थोरो नज़र फेराए साईं बादशाह आहे, साईं साले शाह जा, साईं मुराद अली शाह सिंध वज़ीर आला आहे, अहल बेत आहिनि असांजा। असां ॾे का ताउन ई कोन था कनि। दादा तव्हां किथां आया हो, केरु आहियो, पाण किथे? जी अदा बिस्मिल्लाह रहमान रहीम। अदा मां हैरो खान में आयो आहियां। ही दरगाह साईं कहर शाह बादशाह जी ज़ियारत जे करे आयासीं, तो अल्लाह जे वलीहनि वटि सुकून घड़ी खान जो वठण जे लाइ। लेकिन हिते जेको साईं कहर शाह बादशाह जो जेको रस्तो अचे थो वेंदे हैरो खान खां वठी एतिरे ताणी तमामु नाक़स सूरत हाल आहे। एॾो त बदतरीन रस्तो आहे। असांजो आला हुक्मराननि खे ऐं जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि हितां जे तक जा, उन्हनि खे इहा ई गुज़ारिश आहे त बराए महिरबानी करे ऐं हिन रोड रस्ते जी मालिकी कयो। ख़ुदा रा हींअर त गरम ॾींहं अचनि था, ऐं सियारे जी मौसम में हुजे या ऊन्हारे जी मौसम में तमामु सूरत हाल ख़राबु आहे रस्ते जी। इलाही गाॾियूं रस्ते ते तव्हां आया हूंदो, तव्हां ॾिठियूं हूंदियूं ऐं ख़राबु थी थियूं पवनि। झाका आहिनि तमामु ख़राबु, ऐं को मरीज़ वठी था अचनि हिते दरगाहनि ते। तमामु तंग हालत आहे। त चूंडियल नुमाइंदनि खे इहा असांजी गुज़ारिश आहे त बराए महिरबानी कयो, ख़ुदा रा इन रस्ते खे सुधारियो। ऐं हीअ हिकिड़े ख़ूबसूरत पटी आहे, हूअं बि हिते तफ़रीह आहे, गाज न आहे, हितां गाज नंदी वहे थी, ऐं हुन जे किनारे ते ही कहर शाह बादशाह जी दरगाह आहे। काफ़ी सारा माण्हू हिते घुमण जे हिसाब सां अचनि था ऐं साईं जी ज़ियारत जे हिसाब सां अचनि था। तमामु हीअं तव्हां ज़हमो ॾिसी सघो था सामने तव्हांजे। अॼु माह पहिरें महीने जो माह पहिरियों थींदो आहे हर महीने में साईं जो, ऐं तमामु इलाही रश हिते अचे थी। ख़ुदा रा रस्ते खे कुझु सुधारियो। रस्तो रोड कोन्हे, अस्पताल न आहे, ॿाहिरि जा माण्हू परेशान आहिनि। जॾहिं सवारी अहिड़ी का बि न आहे असां वटि जो जल्दी कंहिं दादू या कंहिं छा पुॼी सघूं। असां हुन लाइ सहूलियत कयूं, हुकूमत खे असां अर्ज़ु था कयूं, इमरान ख़ान खे, जेका बि असांजी हुकूमत आहे, महिरबानी करे मस्त कहर शाह जो रोड ऐं अस्पताल, मुसाफ़िर खाना जेके मस्त कहर शाह जा। वोट कंहिं को ॾिता आहिनि? वोट असां रफ़ीक खान जमाली जा माण्हू आहियूं। असां पीपल्स पार्टी जा असुल खां वठी पीपल आहियूं। पर उन दूसरे मालिकी की थी? जी असांजी मालिकी नथा कनि। असां वरी बि हिननि खे अपील था कयूं त असांजी पीपल्स पार्टी वारा जेके बि असांजा वज़ीर आज़म आहिनि, उन्हनि खे तौफ़ीक़ अल्लाह ॾिए त असांजी
मालिकी कनि असांखे रोड खपे मस्तु केर शइ लाइ